जी नाज़रीन, ॻोठ शफ़ी थलो जे रहवासियुनि ऐं मासूम ॿारनि जा ॻाल्हियूं ॿुधां। हुननि जो चवणु आहे त गुज़िरियल 2010 जे ॿोॾि खां पोइ जेका ही स्कूल जी जेको बिल्डिंग आहे, उहा बिल्डिंग जेको आहे सो ज़बून हाली जो शिकार आहे। चापड़ किरण सबबि केतिरा ई मासूम ॿार पिणु ज़ख़्मी थिया। हुन जो चवणु आहे त इन स्कूल में जेको आहे सो जेको उस्ताद जेका मुक़ररु थियल आहे, उहा ॿाहिरि मुल्क जेको आहे सो वीज़ा ते विया। स्कूल में उस्ताद मुक़ररु करण लाइ जेको आहे सो केरु तयारु न आहे। मासूम ॿार जेके आहिनि उनजी ज़िंदगी जेके दाव ते लॻनि। मासूम ॿार जेके आहिनि तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। तइलीम पढ़ाइण बदिरां सॼो ॾींहुं घिटुनि में रांदि खेॾे ऐं माल चारण ते मजबूर आहिनि। तइलीम जेको शऊर आहे, जेको सिंध जो शऊर आहे, जेको हिन वक़्तु दफ़न थी रही आहे। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तइलीम जे वज़ीर सरदार शाह खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ॻोठ शफ़ी तले में बिल्डिंग जेका आहे ज़बून हाली जो शिकार आहे, उनखे नई बिल्डिंग ॾेई जेके उस्ताद मुक़ररु करे मासूम ॿारनि जी ज़िंदगी जेके आहिनि उन तबाह करण खां बचाए वई। कैमरा टीम सां गॾु आदम मेंगल, WTN बांसदाबाद।